फरीदाबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त फरीदाबाद थाणे जे हद ॻोठ हेठें अख कढाई में बदमस्त ॾेरनि घरू मिल्कियत तां माज़ूर भाउ जी घरवारी रेशमा ज़ाल अमीर बख्श ख़ासकेली ते तशद्दुद करे ज़ख़्मी करे छॾियो है। मुतासिर औरत थाणे ते पहुची तशद्दुद कंदड़ ॾेरनि लियाकत ख़ासकेली ऐं हमीद ख़ासकेली खिलाफ़ NC दाख़िल कराए छॾी है। हिन SSP दादू खां मुतालबो कयो आहे त तशद्दुद कंदड़ ॾेरनि खे गिरफ़्तार करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं सौरभ सुमरो अवाजे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमाम बेहतरीन वॉलपेपर जो कम करे पियो रांझन सुमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां ही हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सुमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बनाइण जे लाइ रांझन सुमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमाम बेहतरीन मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।